के निकल करे तशद्दुद वारो एहतजाज पूरे सिंध में दायरो वधाए छॾींदासीं। नारे भुट्टो टिकट के खाली मौजूद मिला वाला उनके जो तो खेलने खालिदार करे दुनिया के मार के स्टार्ट करेंगे। मुझे काबिल एहतराम मुझे जियानो अस्सलाम वालेकुम यानी मदद ये भुट्टो ये शहीदानी ये बिलावल जी असद सरदारी दोस्तों कल असांजे कायद नगर आसिफ अली सरदारी के नेती गुंडागर्दी तरफा गिरफ्तार कयो वियो आहे नाहक बेकसूर छो त अहिड़ा केस पाकिस्तान तारीख़ हिसाब से भी हली रहिया आहिनि। वञो वर्करनि जो हिन जवाब जो शुक्रियो अदा थो कयां त पंहिंजी पार्टी जे क़ाइदीन सां हर दुख में कायद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो छो न हुजे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा छो न हुजे, असांजो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, बिलावल साहब, सदी फरियाल तालपुर साहब असां हर दुख सुख में हर जदोजहद में गॾु रहिया आहिनि। पहिरियों मां पनाह जे अवाम खे सलाम पेश थो कयां उन वक़्त खां जी भुट्टो सभ खां पहिरीं त मां हिन यज़ीदनुमा बदसूरत ऐं फ्रॉड जे रूप में जेको असांखे लीडर मिलियो वियो आहे उनजी मां मुज़म्मत कयां थो। हर दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आमिरियत हुजे या आमिरियत जो रूप हुजे, असांजे लीडरनि खे असांजे अॻुवाणनि खे हिरासा कयो वियो आहे, पर हमेशह असांजे अॻुवाणनि हमेशह असांजे लीडरनि इहो साबित करे ॾेखारियो आहे त असां जमहूरियत पसंदि आहियूं, असां जमहूरी इंसान आहियूं, असां आवाम जे हक़नि जे लाइ विढ़ंदा आहियूं ऐं इहो साबित करे ॾेखारियो आयो आहे हर दौर में, चाहे मोहतरमा जो दौर हुजे, चाहे आसिफ अली सरदारी जो दौर हुजे, चाहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो दौर हुजे, हर दफ़े साबा कया विया आहिनि। अवाम जंहिंसां गॾु आहे, जंहिंसां अवाम गॾु हूंदी आहे, आमिरियत हुजे या आमिरियत जो रूप हुजे, उनजे लाइ साबा कया वेंदा आहिनि। पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं इहो ॿुधायूं था, इहो वचन कयूं था त असां पंहिंजे पार्टी जे अॻुवाणनि, पार्टी जे लीडरनि सां हर हुकूमत ते लबेक कंदासीं। हीअ त असांजो पुरअमन एहतजाज आहे। अगरि जे दाइरो वधियो त इन न्याज़ी खे दग भी हथ न ईंदो, इन न्याज़ी खे रस्तो भी हथ न ईंदो। जीए भुट्टो। मां पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग जे प्लेटफॉर्म तां तमाम नौजवाननि खे आगाही ॾियां थो ऐं इन मुल्क जे अवाम खे जेके यूथ विंग जा आहिनि उन्हनि खे दावत ॾियां थो। ज़िले सखर जे दोस्तनि खे जेको आहे सो खुली तौर ते दावत ॾियां थो। यूथ कमांडर जावेद लगारी साहब जी क़यादत में असां मुनज़िम तरीक़े सां मुतहरिक ऐं मज़बूत आहियूं। इंशाअल्लाह ताला उल अज़ीज़ जहिड़ी तरह ही कार्रवाई असांजे को चेयरमैन मुहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जे मथां थी चुकी आहे, अगरि इहा पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदी नेबगर्दी त इंशाअल्लाह ताला असां हिन एहतजाज जो दाइरो ज़िलो सखर सिंध न बल्कि पाकिस्तान गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में भी दायरो वधाए मुकमल तौर ते बुखार तालु कंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं ऐं हिन जेको आहे सो सिलेक्टेड वज़ीर आज़म ऐं न्याज़ी खे ॿुधाईंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा यूथ विंग जा नौजवान केतिरा मुतारिक आहिनि ऐं पूरो पाकिस्तान में पहिया जाम हड़ताल करे असां सभिनि खे ॿुधाईंदासीं त जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग जा नौजवान केतिरा मज़बूत ऐं मुतारिक आहिनि। जीए भुट्टो। साईं असां पनो वतन जे हिकिड़े नंढड़े इलाइक़े खां असांखे जीअं ख़बर पई त बिलाल साहब ज़रदारी साहब खे गिरफ़्तार कयो आहे, असांजे खून खोलण लॻो आहे। असां इन करे पंहिंजे नंढड़े ॻोठ खे छॾे करे पूरे ॻोठ वठी आया आहियूं। इन करे असां नंढड़े ॻोठ जा वर्कर आहियूं। असां पंहिंजे क़ाइदनि लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहियूं। असां तालके उहिदेदारनि सां, ज़िले उहिदेदारनि सां गॾु आहियूं ऐं असां हर बारियाली जा ऐं हर शहर जा माण्हू पंहिंजे वर्करनि सां गॾु आहियूं। असां ज़रदारी साहब जे लाइ सिर ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं इंशाअल्लाह सिर ॾींदासीं। असां काई जेल नथा ॾियूं। असांखे भुट्टे साहब जो जेको आहे चयल आहे जेल असांजो घरु आहे, इन करे असां जेल में हर वक़्तु तयारु हूंदा आहियूं। जीए भुट्टो। मुंहिंजा ॿाहिरों दोस्तो असां हिकिड़ी कलो की 10 तारीख़ वारे जी वॾी हिकिड़ी नाजाइज़ी थी आहे असांजे पीपल्स पार्टी जे क़ाइदीन सां, उन्हनि जी असां मुज़म्मत था करियूं। हा, उन्हनि सां पर मुज़म्मत था करियूं
त इहा जेको पीपल्स पार्टी सां बर्ताव थो कयो वञे इहो बंदि कयो हुजे बंदि न कंदो त तव्हांजो छा थींदो क़ुर शरीफ़ में ईंदो आहे त वाह तस्वीर बिहबिलिल्लाह जमीअ वारा पर असां पीपल्स पार्टी सारी पाकिस्तान जी अवाम ईअं मुतहद थी वेंदासीं जीअं जंग जे बदर में मुस्लमान कुफ़ार जे ख़िलाफ़ महिरबानी करे तव्हां इन ॻाल्हि खे ॾिसो पीपल्स पार्टी हर कुर्बानी खां कॾहिं न कीबायो आहे न पोइ हटी आहे पोइ भुटे साहिब जी हुजे शहादत मोहतरमा जी शहादत अयूब जी मार्शला हुजे जनरल ज़िया जी हुजे मुशरफ जी हुजे उहे सभई तव्हां वाक़िया ॾिसी करे उतां तव्हां सबक़ हासिलु मां एतिरो ई चवंदुमि त इहे जेका आसिफ़ साहिब जी गिरफ़्तारी थी आहे महिरबानी करे इहे जेका आहे सुभाणे सां हुनखे आज़ादु कयो वञे न त तव्हां पाए न्याज़ी ॾाढो ॾुखियो थी मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी ख़तमु करण जे लाइ 18वीं तरमीम जे ख़तम जे लाइ ॿियो हिननि इहो जेको हा हाणे बजट पेश कनि था हिकिड़ी बजट पेश कनि था जेका बजट जेका आहे ईअं सम्झो एटमी बम आहे अवाम जे लाइ तमामु मुश्किलात आहे उन जे जेका उन खे बुरके पाइण जे लाइ उन खे पंहिंजो साइड करण जे लाइ आसिफ़ साहिब खे गिरफ़्तार कयो अथऊं जीअं असांजा पोल पधरा न अवाम न उथे असांजी बजट जे ख़िलाफ़ महिरबानी तव्हांजी परमुन असांजे क़ाइद आसिफ़ ज़रदारी साहब खे गिरफ़्तार कयो आहे नेबगर्दी असांजो क़ाइद पेशिन ते बि हाज़िर थियो आहे न को मेडिकल जीअं मां दरख़्वास्त ॾिबी आहे पर मुंहिंजो वकील न आहे मां बीमार आहियां असां माना कोर्टनि खे मुंहुं ॾिनो आहे ऐं हमेशह ॾींदा आहियूं 88 खां वठी 90 खां वठी असांजे शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टे साहिब खे गिरफ़्तार कयो शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब खे जीअं त असांजे क़ाइदनि जो हुकुम आहे पर उन एहतिजाज कयो आहे असांजो शहर खुलियल आहे ऐं न त इस्लाम वारो रस्तो हितो वेंदो आहे हर शइ सिंध खां वेंदियूं न त इहे टायर रोड बंद किया वेंदा मेहरबानी करे असांजे क़ाइद के हम चाहते हैं हमारा मुल्क अमन परस्त है हमारे कैदियन को जो है छोड़ा जाए अगर हम जो है रास्ता रोड बंद करेंगे तो अच्छी बात नहीं होगी हम अमन परस्त लोग हैं और अमन चाहते हैं नहीं कोई हम गुंडागर्दी करते हैं नेब वालों को कहते हैं तो हमारे आसिफ़ ज़रदारी को बराए मेहरबानी करके छोड़ा जाए सपाब जो माजी शहीद जा गाजी सपाब जा टोला बम ऐं गोला असां सपा भगवान जे प्लेटफार्म था इंशाअल्लाह ताला हर आवाज़ ॾियण लाइ तयारु आहियूं असां शहादत खां नथा ॾियूं जीए भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ़ अली ज़रदारी साहब जी गिरफ़्तारी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था असांखे जनाब आसिफ़ अली ज़रदारी साहब 12 साल बि अॻ में जेल में रहियो तव्हां उन जो छा कयो जे हाणे तव्हां केतिरा बि साल जेलनि में असांजे लीडर खे विझंदो कुझु बि कोन थींदो असांजे लाइ जेल फांसी या कहिड़ी बि असांखे ज़ुल्म कंदो असां बर्दाश्त कंदासीं असां सीना खोले ॻोल्हण लाइ तयारु थी करे जेल भरियो तहरीक हलाईंदासीं असांखे पंहिंजे लीडरनि खां वधीक पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे असांखे लीडर प्यारा आहिनि शहीद मोहतरमा बेनज़ीर साहिबा जो वर्रो आहे असांजी जान आहे असां उन लाइ जेल भरियो तहरीक हलाईंदासीं पीपल्स पार्टी नई ॻाल्हि कोन्हे त केस दाख़िल कंदा हलनि असांजे क़ाइद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते बि अहिड़ा केस दाख़िल थिया असांजे क़ाइद पंहिंजो ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे बि कूड़ केसनि में फासाए फांसी ॾिनी शहीद मोहतरमा बेनज़ीर ते बि 1990 वारे ॾहाके खां वठी कोचेर में आसिफ़ अली ज़रदारी हुजे 2000 वारे ॾहाके खां वठी अहिड़ा कूड़ा केस खोड़ दाख़िल हिननि कया साबित न करे सघिया वरी इमरान नियाज़ी हिकिड़े कूड़ा केसनि जो नेबगर्दी जे हिसाब सां गुंडागर्दी कई आहे पार्टी जे चेयरमैन असांजे सिंध जो सदर निसारमंद खोड़े साहिब पुरअमन एहतिजाज जो चयो आहे उहो असां पुरअमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयूं था जे इन खां बि नियाज़ी न मुड़ियो त पोइ नियाज़ी खे मुंहुं लिकाइण जी बि जाइ न मिलंदी ऐं असां 24 कलाकनि में नियाज़ी जी हुकूमत खे ख़तमु करे ॾेखारींदासीं असां पार्टी लाइ क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं नियाज़ी कुते ते नियाज़ी कुते ते नेबगर्दी गुंडागर्दी नारे भुट्टो
सदर आसिफ ज़रदारी की गिरफ़्तारी का भरोसा डाला है थोड़ा वेझो थी आसिफ अली ज़रदारी को चेयरमैन पार्टी न्याज़ी कल्ह जेका हिकिड़ी बेकार हरकत हिकिड़ी ईअं सम्झो त किरियल हरकत जेका कई आहे त हुन इहो सम्झो आहे त शायदि आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार करे पीपल्स पार्टीअ जे कारकुननि खे जियालनि खे ऐं आसिफ ज़रदारी खे झुकाए सघिबो ऐं असां पंहिंजा मन मक़सद जेके बि जेका बजट आहे ऐं उन में असां बजट बि पास कराईंदासीं ऐं अरिड़हीं तरीम जो जेको सिस्टम आहे उहो असां आसिफ ज़रदारी खे झुकाए ऐं उहा अरिड़हीं तरीम जेका उहा वापसि कराए सघूं था पर उहा उनखे इहा भुल आहे पीपल्स पार्टीअ जा जियाला कॾहिं बि न्याज़ीअ जे हथ कंडे जेके बि इहे साज़िशूं आहिनि उन में कोन ईंदा भली आसिफ ज़रदारी असांजो ज़रदारी साहिब खे केतिरो टाइम जेल में रखी सघंदो बहरहाल असांजो ही पैगाम उन ते तव्हां मीडिया जे ज़रिए असां पहुचाइणु चाहियूं था त न्याज़ी जियाला कॾहिं बि न झुकंदा हीउ असांजो पुरमन एहतजाज हुयो पीपल्स पार्टीअ जी क़यादत असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब असांखे जेको बि हुकुम ॾींदो उन हुकुम खे लबैक चई असां इन न्याज़ी पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन पनो अकेला कल भी असी यूथ के नौजवान एहतजाज कयो सखण में हाणे अॼु पनो अकेला सर असांजे जेकी लीडरशिप आहे असांजी लीडरशिप जे नसीब में शहादत हूंदी आहे असांजी लीडर्स असांजा शहादत का मिला आहिनि टिजंदा ही जेलूं असांजा मिनी घर आहिनि असांजे कल्ह प्रेसिडेंट सेन सर जावेद नायब लगारी साहब जो हुकुम हुयो त पुरमन एहतजाज कया वञा त न्याज़ी खे ख़बर पई सघे थी त हिते छा थींदो आहे हिकु जालो तुंहिंजे हिननि 50,000 इन जे टाइगर्स जे बराबरि आहे हे यूथिया आहिनि जेके कल्ह उहे माण्हू मिठाइयूं विराए रहिया हुया ज़रदारी जी गिरफ़्तारी के खिलाफ़ जंहिंखे टोपियूं न पाए सघंदा हुआ कराची में उहे टिजंदा हुआ ॿोली सिंधी ॻाल्हाइण खां कराची में उहे ज़रदारी जे ख़िलाफ़ उहे मिठाइयूं विराए रहिया जंहिंजूं पढ़ियूं उहे उते करे उन जा घर हलाईंदियूं आहिनि मुहतरमा जे पैसनि सां उन्हनि जा घर हलंदा आहिनि महिरबानी कल्ह हिकिड़ो दिली प्लांट ऐं पार्टिकल इंजीनियर जेको आहे सो तरीक़े सां पाकिस्तान जे नेल्सन मंडेला मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब के गिरफ़्तार कयो वियो इहा का गिरफ़्तारी जेका आई सा इन जे लाइ न ई त को पाकिस्तान में वाकई करप्शन जेका थी आहे उनखे घटाइण जे लाइ या ख़तमु करण जे लाइ को हिकिड़ो क़दम खणनि था बल्कि ही जेका गिरफ़्तारी आहे उहा हिकु तमामु पुराणे सिलसिले जी हिकु कड़ी आहे जीअं पंहिंजो बानी पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे माना हिकिड़ो तमामु लावारस तरीक़े सां मारियो वियो हिकिड़ी चइजे वरी उन खां पोइ लियाकत अली ख़ान खे मारियो वियो उन जे पुठियां हिकिड़ियूं साज़िशूं थींदियूं अचनि पियूं वरी 1 यूनिट लॻो ऐं पोइ उन जे ड्रिगे जेको आहे सो हिकिड़े रिएक्शन खां पोइ पाकिस्तान बदकिस्मतीअ सां ॿिनि हिसनि में विराइजी वियो फांसी ॾेई करे वियो हुन में डिक्टेटर आमिर जनरल ज़िया जेको आहे सो पंहिंजो अमेंडमेंट सां आणियो ऐं उन आइन खे बिगाड़ियो वियो वरी पोइ वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो उनखे असुल सूरत में बहाल करण जी कोशिशि थिए पई पर मजबूरन उन ते अमल न पियो थी सघे पाकिस्तान जो नेल्सन मंडेला आसिफ अली ज़रदारी साहब जंहिं सम्झो त हक़ीक़ी माना में जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणो आहे त हर हिक खे पंहिंजो इक्वल शेयर इक्वल राइट ऑफ गवर्नेंस इक्वल राइट ऑफ फिनांस एंड इक्वल राइट्स ऑफ फ्रीडम माना आज़ादी जो हिकिड़ो मुकमल इख्तियार उहो हूंदो त पोइ कंहिंखे एतिराज़ु न हूंदो वरन तव्हां केतिरा बि ॾाढा हुजो ज़ुल्म जे केतिरी हद ताईं वञो ताक़त जे बुनियाद ते तव्हां कंहिंखे ग़ुलाम नथा बणाए सघो वाहिद मिसाल बांग्लादेश जो विरहाङो असां जॻहियूं आहे उन ते सभिनी पार्टियुनि पूरे पाकिस्तान जी जेको आहे पार्लियामेंट ऐं सेनेट मिली करे क़यादत अॻ में पर उन खां पोइ ई जेको असांजा अॻवान उनखे ईअं मुफ़्त में जेको आहे सो उनजी पंहिंजी नाकामी लिखाइण उहा बि कोन हूंदा उन मार्च ते बि असां विढ़ंदासीं इंशाअल्लाह ऐं वर्कर्स जे लाइ जेको हिकिड़ो शोशो उथारे वियो त ज़रदारी जी माण्हू कॾहिं कोन्हनि माण्हू भुटनि जी कढनि भुट्टो हिकु अज़म आहे न की नसल परस्ती जे हिसाब सां नसल परस्ती जेको आहे सो पॉलिटिक्स में न हलंदी आहे उहा इनहेरिटेंस जेको आहे सो हिकु वठी ॻाल्हि वञी त मुर्सी वठी करे माना माण्हुनि में शोशो छॾियो वियो त बिलावल खे बि ज़रदारी छॾियो ऐं ज़रदारी पाण आसिफ ज़रदारी साहब बि जेको आहे फोटो जो वारिस न आहे
इन सियासत के जो इम्प्लीमेंट करने की कोशिश कई पे वञे सोच के पर जेका मुकम्मल तरह से बाशऊर जियालन ऐं सिंध जी आवाम नाकाम बणाई छो त असां ॾिसंदा आहियूं परफॉर्मेंस कयो त कंहिं परफॉर्म कयो आहे माण्हू चवनि पिया त गुज़िरियल हुकूमतनि सही न कयो कॾहिं कई आहे इहो पंहिंजो नाकामी लिकाइण लाइ उहे सभु कुझु लिकाइण लाइ हिन खे जेको आहे गिरफ़्तार कयो असीं हिन जी पुरज़ोर ऐं भरपूर मज़ामत कंदासीं हीअ त आहे शुरूआति हिन वक़्तु शुरूआति में असां जेको आहे इहो नंढे पैमाने ते एहतजाज रिकॉर्ड करायो आहे अॻिते राति बि हिकिड़ी मीटिंग रखियल आहे जेका मथां क़यादत पॉलिसी लाइ जोड़ींदी हुन ते अमल थींदो पर इंशा अल्लाह ताला इन न्याज़ी जी गवर्नमेंट जो जेको ई कूड़ ते ऐं ठगीअ ते ॿधल आहे इनखे ड्राहे पट कंदासीं अलाह जे हुकुम सां। थैंक यू जी नाज़रीन जीअं त जो कि एहतजाज में अवां पनवाकिल जी पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि कारकुननि ऐं जियालनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन मुनवर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाकिल।